ब्रेकिंग न्यूज़ आखिरदासे दरबेलो भरसा कच्छ जे इलाइक़े में ज़मीन जी मालिकियत थियल पुलिस अहलकार जे क़त्ल बाद पुलिस जो ऑपरेशन थियो आहे। सीआईए इंचार्ज जी अॻुवाणीअ में बख्तर बंद गाॾियूं कच्चे में दाख़िल थी ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पुलिस पारां कब्ज़े हेठि आयल कच्चे जी ज़मीन हथियारबंदनि धुरनि खां आज़ाद कराइण जी दावा कई आहे। ऑपरेशन इंचार्ज यार मोहम्मद रिंद ॿुधायो त ज़िले के 5 ई तालुकनि जे डीएसपीज़ ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि ऐं झेड़े में शहीद थियल पुलिस अहलकार मेहर मशहूरी समेत ॿियनि जे क़त्ल में मुलविस ॾुआरनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया दरबेलो भरसा कच्छ जे इलाइक़े में ज़मीन जी मालिकियत थियल पुलिस अहलकारनि जे क़त्ल बाद पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। सीआईए इंचार्ज जी अॻुवाणी में बख्तरबंद गाॾियूं कच्चे में दाख़िल थी ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पुलिस पारां कब्ज़े हेठि आयल कच्चे जी ज़मीन हथियारबंद धुरनि खां आज़ाद कराइण जी दावा कई वई आहे। ऑपरेशन इंचार्ज यार मोहम्मद रिंद ॿुधायो आहे त ज़िले जे 5 ई तालुकनि जे डीएसपीज़ ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि ऐं झेड़े में शहीद थियल पुलिस अहलकार मेहर मशहूरी समेत ॿियनि जे क़त्ल में मुलविस ॾुआरनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।